जेका वाटर सप्लाई स्कीम कंहिं बि शहर में जॾहिं अचे थी त पोइ कीअं टेक्निकली थोरो सम्झाए त पाणी उन्हनि ताईं कीअं पुॼंदो आहे? असां वटि लाइनूं लॻियल आहिनि, लाइन्स जे ज़रिए पाणी आहिनि। लाइन्स खां पोइ कनेक्शन्स आहिनि, कनेक्शन्स खां पोइ माण्हू जेको आहे सो उन पंहिंजा कनेक्शन वठनि था असां खां, म्यूनिसिपलिटी खां। असां बि लॻाए था ॾियूं कनेक्शन्स, ऐं उन कनेक्शन ज़रिए पाणी मिले। तक़रीबन छा सम्झो था केतिरियूं वाटर सप्लाई स्कीम्स उमरकोट शहर में जेकर शुरू थियनि त हिते पाणी जी क़िलत जो मसइलो तमामु घणो हल थी सघे पियो? न, असां वटि हींअर जीअं हले पियो न इहो वाटर सप्लाई स्कीम, हाणे असां वटि 3-4 नवां रिजर्वायर ठहनि पिया। कोली दड़े ते ठहे पियो, जीअं असां वटि भंडारी कब्रिस्तान जे पासे में उते हिकिड़ो ठहे पियो। हिकिड़ो असां वटि हिते मेन पोयां रिजर्वायर स्टॉक लाइ पाणी ठहनि पिया। इहे 4-5 रिजर्वायर गॾु ठही वेंदा त इंशाल्लाह पाणी जो मसइलो हल थी वेंदो। सही, ठीकु। हाणे अॻिते हलंदे सर ॾिसूं था केॾां तव्हां असांखे वठी हलो। नई असांजी कंस्ट्रक्शन थिए थी, असांजी नई वाटर सप्लाई स्कीम ठहे थी, तव्हांखे उहो बि ॾेखारींदासीं। ऐं शहर जा नवां स्कीम रोड्स ठहनि पिया, उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं इंशाल्लाह। रोड जो बि तमामु घणो इशू रहियो आहे। तव्हांजे अचण खां पोइ, तव्हां त ख़ैर 2005 खां तालका नाज़िम थिया ऐं पोइ उन खां बाद वरी चेयरमैन बि, केतिरा नवां रोड्स तव्हां तेसी ताईं खां वठी करे ठाहे सघिया? असीं तक़रीबन सॼे शहर जा सभई रोड हाणे करे चुका आहियूं। हिकिड़े दफ़ा 2 दफ़ा असां उनखे नवां ठाराए चुका आहियूं, सुठा बि करे चुका आहियूं। ऐं इन सां गॾो गॾु जेको आहे स्ट्रीट लाइट्स बि यस यस स्ट्रीट लाइट्स पे सोलर बेस असां स्ट्रीट लाइट सभिनी जॻहनि ते लॻायूं आहिनि। उन सां गॾो गॾु असां हिते वॾी हिकिड़ी जना पार्क नाले सां जना पार्क बि ठाही आहे। उमरकोट में असां वटि हींअर 2 पार्क्स आहिनि, 2 आहिनि। जंहिं वॾो पार्क जेको असां जना पार्क आहे, जेको सॼे शहर जो तमामु वॾो पार्क आहे हिकिड़ो, ऐं माशाल्लाह सुठो। तव्हां अगरि इंशाल्लाह शाम जो विजिट सफ़ाई सुथराई लॻी पई आहे, पर हिते इहो असल मसला बि हुजनि था पार्क्स में मर्द वग़ैरह नज़र अचनि पिया, औरतूं एंटरटेन थींदे कोन नज़र अचनि पियूं, छो? इहा जेका असां असां वटि उमरकोट में पार्क में 2 हिसा आहिनि। हिकिड़ो हिसो औरतुनि जे लाइ मख़सूस बि आहे, औरतुनि ऐं ॿारनि लाइ स्पेशल बि आहे। हालांकि इहे किथे पार्कनि में हूंदो न आहे, पर असां वटि ईअं आहे छो त हिते परदे वारो निज़ाम थोरो वधीक आहे, त उनजे करे असां वटि रिज़र्व स्पेशल हिकिड़ो एरियो आहे जिते जेको आहे सिर्फ़ु ओनली उन में अंदरि कमु करण वारा जेके आहिनि, यानी कि कमु करण वारियूं जेके आहिनि उहे बि असांजूं ख़्वातीन रखियल आहिनि, फीमेल्स रखंदियूं जेके आहिनि। जी जी, ठीकु आहे।